बुके राज शरीफ रिपोर्ट खुदाबख्श सोलंकी धगाणो बोजदार में हर साल वांगुर इन साल भी सीरतुल नबी शान सहाबा व अहल बैत कॉन्फ्रेंस कोठाई वई जंहिंमें शान सहाबा ऐं शान अहल बैत जे नारनि जी गूंज जमीयत उलमा इस्लाम जमायत यूनिट धगाणो बोजदार पारां कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस में मौलाना सिबगतुल्लाह जोगी, मौलाना खान मोहम्मद पठान ऐं ॿियनि कॉन्फ्रेंस के खिताब कंदे कॉन्फ्रेंस जी अॻवानी जमायत उलमा इस्लाम जे अॻवाननि ज़ीशान अली लगारी कई। जॾहिं त कॉन्फ्रेंस में सियासी समाजी इलाइक़े वासिन तोड़े मुख़्तलिफ़ शहरनि जे माण्हुनि वरी अॻ में शिरकत कई। कॉन्फ्रेंस जी सिक्योरिटी लाइ जमायत जे जवाननि ऐं पुलिस ड्यूटी सरअंजाम ॾिनी। आख़िर में दीन इस्लाम ऐं मुल्क पाकिस्तान जी सलामती लाइ दुआऊं घुरियूं वयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची